नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में तालका अस्पताल में हिफ़ाज़ती टुकनि जी मुहिम जे हवाले सां डॉक्टरनि जो हिफ़ाज़ती टुकनि जे मुहिम जे हवाले सां अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणो त ये है असो माना EPI सेंटर तालका हेडक्वार्टर जो है। हिन में हिन वक्त भी तमाम असां वटि वैक्सीन मौजूद है। जेके भी ॿार अचनि था उन्हनि खे बाक़ाइदा वैक्सीनेशन जो कमु हिते हले पियो। असां वटि का बि शार्टेज जहिड़ी का न आहे, हर शइ आहे असां वटि। हीअ असल में ॿार जीअं पैदा थींदो आहे न, उन वक़्त खां ई वैक्सीनेशन शुरू थींदी आहे। पैदा थींदे ई उनखे पैदाइशी डोज असीं ॾींदा आहियूं। BCG जो टुको लॻंदो आहे, OPV 0 लॻंदो आहे। उनखां पोइ जेको आहे 6 हफ़्तनि खां पोइ जेको आहे असीं माना हिनखे फस्ट पेंटा वग़ैरह लॻंदो आहे। वरी 10 हफ़्तनि में, वरी माना 14 हफ़्तनि में, वरी 9 महीने में हिननि खे मीज़ल जो टुको लॻंदो आहे। हींअर अची वई आहे असां वटि TCV वैक्सीन बि अची वई आहे। टाइफाइड वारी जेका हींअर प्रोग्राम हलियो न पाण वटि, उहा हाणे माना असां शुरू करे छॾी आहे रूटीन इम्यूनाइज़ेशन में। ऐं टाइफाइड जो टुको बि मीज़ल 1 सां लॻे थो। उन खां पोइ सेकेंड मीज़ल जेको हूंदो आहे 15 माह जी उमिरि में ॿार खे माना कोर्स पूरो थी वेंदो। हिते आउट यूशन जा ॿार बि ईंदा आहिनि असां वटि, कुझु खिपरे जा बि ईंदा आहिनि। पर खिपरे में ऐं माना असांजी LHW आहिनि टोटल, जेको असांजो शहर आहे न, उहो टोटल LHW खे असां विराए छॾियो आहे। उहो पंहिंजे एरिया में पाण कमु कनि थियूं वञी। तालके खिपरे जे हर BHU ते असांजूं टीमूं ठहियलु आहिनि। ऐं उन खां पोइ असांजो पाण वैक्सीनेटर डेली बेसिस ते जेको आउटरीच में ईंदो आहे, ॻोठनि में सेशन कंदो आहे, नंढड़नि ॿारनि खे जेको माना वैक्सीन कंदो आहे 10 माना बीमारियुनि जे बचाव जी। ऐं उन खां पोइ असांखे डेली उहो रिपोर्ट कंदा आहिनि। ऐं हर ॻोठ में जंहिं में वेंदा आहिनि उहो पहिरीं उहो प्लान ठाहींदा आहिनि त असांखे महीने में हीअ ॻोठ करणा हूंदा आहिनि। पोइ उन खां पोइ हर ॻोठ में वञी 1 या 2 सेशन कंदा आहिनि, जिते उहे पंहिंजा ॿार माना मुकराईंदा आहिनि। ऐं असांखे इहो ई आहे त उते तक़रीबन अनपढ़ियल वालिदीन तक़रीबन माना जेके हूंदा आहिनि नान मुस्लमान या हारी ग़रीब तबिको आहे, उहे थोरो माना मक़सदु उन में अवेयरनेस घटि आहे। ऐं उहे माण्हू जेके आहिनि थोरो माना वैक्सीनेशन में लाराईंदा आहिनि या रिफ्यूज़ कंदा आहिनि। पर पोइ बि कीअं बि करे महिनत माना करे थोरी उन्हनि खे मोटिवेट करे माना सम्झाए करे पर असांजे वैक्सीनेटर माना उनखे वैक्सीन करे ईंदा आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।